नाज़रीन, खैरपुर भरिसां नौजवान नारी सवेरा खोड़ो केतिरनि ई ॾींहंनि खां पुरस्रार नमूने गुम आहे। नारी जे वालिद साहुरनि हथां नारी खे क़त्ल करे लाश गुम करण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे। इन वार सां पेश आहे खैरपुर मां शकील जावरी जी रिपोर्ट। खैरपुर भरिसां शादीशुदा नौजवान नारी सवेरा खोड़ो काफ़ी ॾींहंनि खां पुरस्रार नमूने गुम आहे। नारी जे वालिद पारां साहुरनि मथां नारी खे क़त्ल करे लाश गुम करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। उन हवाले सां नारी जे वालिद ऐं संदसि वकील आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो साईं इहो ई चवणु आहे सिंध आफ़ीसरनि खे अख़्तियारनि खे त असां सां साईं महिरबानी करे असांखे पंहिंजी न्याणी वापसि कराए ॾियो। जे ज़िंदा आहे त बि वापसि कराए ॾियो, जे मरी वई आहे त बि असांखे पंहिंजो लाश मिलियो वञे, असांखे इहा इंसाफ़ मिलियो वञे। असांजी इहा अपील आहे तव्हां वस वारे ऑफिसरनि से असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी न्याणीअ सां घणी तक ज़ुल्म आहे। चाचे रियाज़ जी FIR दाख़िल थी आहे गंबड़ थाणे ते, पर पुलिस उन में रिकवरी सवेरा जे लाइ कोई तहरुक न पई वठे, जंहिं करे चाचो असां वटि आयो। चाचे जी पिटीशन असां दाख़िल कई आहे। चाचे अहिड़ी DIG खे बि एप्लीकेशन दाख़िल कई, मूव कई त मुंहिंजी इन्वेस्टिगेशन कंहिं ईमानदार ऑफिसर खे ॾिनी वञे। गुलाम अली जुमाणी साहब जी आहे ऐं चाचे खे ख़दशो आहे त जेको मौजूदा जांच ऑफिसर आहे उहो जांच सही न करे रहियो आहे ऐं मुंहिंजो केस ख़राबु थींदो, जंहिंजे करे चाचे इहा पिटीशन दाख़िल कई हाई कोर्ट में, जंहिंमें हाई कोर्ट सख़्तु डायरेक्शन ॾिना आहिनि DIG खे त इन्वेस्टिगेशन ऑफिसर चेंज करे ऐं जल्द अज़ जल्द छोकिरी रिकवर करायो जंहिं बि हाल में आहे। ऐं वधीक बि असां हिकु हिन जी 491 बि दाख़िल कई आहे, जेका बि गंबट कोर्ट में पिणु मौजूदु आहे, जेका सुभाणे लॻल आहे। नारी सवेरा जे वालिद जो मुतालबो आहे त मामले जी शफ़ाफ़ नमूने इंक्वायरी कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।